नौजवान रागी मास्टर फतेह अली वलद दीदार हुसैन समूह 1983 ईस्वी में रते देरे में जाओ। संदसि तालुक मौसीक़ी घराणे सां आहे। संदसि वालिद दीदार हुसैन समूह मशहूर फ़नकार आहे। जॾहिं त ॾाढो संदसि मरहूम मुहम्मद अकरम समूह पंहिंजे दौर जो नामियारो शहनाई थी गुज़रियो आहे। मास्टर फतेह अली निसाबी तालीम मैट्रिक ताईं तालीम हासिल कई। राग सां संदसि नंढपिण खां ई वास्तो रहियो। हिन राग जी सिख्या पंहिंजे वालिद दीदार हुसैन समूह खां वरिती। बाद में हिन मशहूर गज़ल गायक ग़ुलाम अली खां शागिर्दी जो गानो ॿधायो। मास्टर फतेह अली पंहिंजे वालिद सां गॾु महफ़िलुनि में वञी ॻाइण सां पंहिंजे फ़नी सफ़र जी शुरूआत कई। अॻिते हली 1993 ईस्वी धारे संदसि वालिद खेसि टीवी ते वठी वियो, जिते हिन ॿारनि जे सिंधी प्रोग्राम रोशन तारा में नामियारे शाइर मक़सूद गुल जो ॿाराणो नज़म भिटाई जो रोज़ो ॻाए मीडिया जे सफ़र जी इब्तिदा कई। मास्टर फतेह अली 2000 ईस्वी धारे ऑडियो कैसेट जी दुनिया में पेर पातो ऐं अॼु ताईं लॻभॻि संदसि 40 ताईं ऑडियो कैसेटूं तोड़े वीडियो कैसेटूं जारी थी चुकियूं आहिनि। मास्टर फतेह अली नूर खवानी ऐं मर्सी खवानी में पिणु दाद माणियो आहे। संदसि ॻायल 5 एल्बम नूर खवानी जा रिलीज़ थी चुका आहिनि। ही सुठो कंपोज़र पिणु आहे। दोस्तो आउं उम्मीद कयां थो त अॼु जी वीडियो अव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। अहिड़ा ई ख़ूबसूरत वीडियोज़ ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे जेकॾहिं हिन वक़्त ताईं सब्सक्राइब तव्हां नाहे कयो त सब्सक्राइब करे ऐं भर वारी नंढड़ी बेल आइकन ते ज़रूरु क्लिक कंदा। एसी ताईं ॾींदा मोहम्मद यासीन खे इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।